ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदासीं। शहदाद कोट में जिते पुराने तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में एक जणो क़तल थी वियो आहे। टावरी शाख वटि हथियारबंदनि गोलियूं हणी कुर्बान के क़तल कियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। शहदाद कोट में जिते पुराने तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में एक जणो क़तल थी वियो आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त शहदाद कोट में पुराने तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में एक जणो क़तल थी वियो आहे। टावरी शाख वटि हथियारबंदनि गोलियूं हणी कुर्बान सासूली के क़तल कियो आहे। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त बिरादरी जी ॿिनि धुरियुनि सां तकरार हलंदड़ आहे। ख़बर नाहे नौजवान के कंहिं क़तल कयो आहे। अहम ख़बर आहे अवां ताईं पहुचाईंदा हलूं त शहदाद कोट में पुराने तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में एक जणो क़तल थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। शहदाद कोट में असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर शाहिद एवान। जी शाहिद, छा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। बिल्कुल शहदाद कोट जे बी सेक्शन थाने की हद है। टावरी शाख वेझो गड़ी खेड़ो रोड ते हथियारबंदन मोटरसाइकिल सवार हथियारबंदन फायरिंग करे 60 वरनि जे जेको कुर्बान सासोली विरोही आहे उनखे क़तल करे छॾियो आहे ऐं वाक़े बाद हू फरार थी विया आहिनि। होॾां जीअं ई मक़सूर जो लाश खणाए जेके वारिस ऐं जेके शहरी शहदाद कोट जी तालका अस्पताल पहुता त तफ़सील वठण जे लाइ शहदाद कोट जो DSP यार मोहम्मद रिंद भी शहदाद कोट जी तालका अस्पताल पहुची जेके वाक़े जा तफ़सील वरिता। होॾा अस्पताल में जेको मक़तूल जो पुट हुयो गोराम सासोली जंहिंसां असांजी ॻाल्हि ॿोल थी उनजो इहो ई चवणो त संदसि बिरादरी जी ॿिनि धुरियुनि सां जेको तकरार आहे उहो हलंदड़ आहे। हाणे ख़बर न आहे त कहिड़ी धुर जेको आहे फायरिंग करे मुंहिंजे वालिद खे क़तल कयो आहे। हिन जो इहो ई चवणो त जेको असांजो पुराणो तकरार जेको आहे उहो हलंदड़ हो जेता ही वाक़ियो पेश आयो आहे। बाक़ी ख़बर न पइजी सघी आहे त कहिड़ी धुर फायरिंग करे असांजो जेको आहे क़तल कयो आहे। जी अपडेट करण लाइ